वेलकम बैक नाज़रीन, ईद मुबारक ऐं ईद जी स्पेशल ट्रांसमिशन जारी आहे ऐं असां सां गॾु तमामु बहितरीनु हिकिड़ो नओं महिमान बि आहे जिन असांखे जॉइन कयो आहे ऐं बहितरीनु शेफ़ आहिनि ऐं ख़ूबसूरत सिंगर बि आहिनि। अली समो साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। महिरबानी तव्हां ईद जे ॾींहुं असांखे जॉइन कयो ऐं असांजी ईद खे वधीक सुरीली ठाही, छो त असांजो अॼु हेॾी ख़ूबसूरत हिकिड़ी कचहरी माहौल हिकिड़ो बणिजी वियो आहे। जी जी, सभ खां पहिरियां त तव्हांखे ऐं जेके ॾिसनि पिया उन्हनि सभु खे ईद जूं लख लख वाधायूं ऐं ॾाढी ख़ुशी थिए पई। ऐं हीअ त धरती टीवी असांजो पंहिंजो घरु आहे, त हर ख़ुशी में असां गॾु हूंदा आहियूं हिते। तव्हां घुराईंदा आहियो, तव्हांजी महिरबानी आहे। बिल्कुलु, ऐं नाज़रीन खे बि ॿुधाईंदी हलां त छो त अली समो असां सां गॾु आहिनि त ज़रूरु असां अली समो साहब सां बि कुझु म्यूज़िकल के कलाम ॿुधंदासीं। ऐं हैदर, अॼु जो ईद जे हवाले सां जेको अॻु में बि ज़िक्र थिए पियो त शहर में सफ़ाईअ जे हवाले सां या माण्हू जेके अवाम आहे उन्हनि जी हिकिड़ी ज़िमेदारी आहे त छो त कुर्बानी थिए थी जानवरनि जो पोइ जेके वेस्ट मटीरियल आहे उनखे सही तरीक़े सां मैनेज करण जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे असांजे शहर में। हाँ बिल्कुलु, हुकूमती हवाले सां बहुत ज़िम्मेदारी हूंदियूं आहिनि, पर माण्हुनि जो बि इन में वॾो हिकिड़ो रोल हूंदो आहे त तव्हां जेकॾहिं कुर्बानी कयो पिया एट वंस टाइम हिकिड़ी जाइ ते सभु माण्हू जेकॾहिं उहे उन्हनि जो जेको मटीरियल आहे जेको वेस्ट उहो तव्हां रोडनि ते रखी छॾियो था, ब्लड आहे त उनखे जेकॾहिं तव्हां सही तरीक़े सां कंदा त उन सां बीमारियूं पैदा न थींदियूं, न त ईअं ॿार या जेके माण्हू गुज़रंदड़ आहिनि हिकिड़ी वबा बि फैलिजी सघे थी। सो इनजो खोड़ इशारो बिल्कुलु बि ख़्यालु रखो, छो त हीअ ईद आहे कुर्बानी जी, हर हवाले सां असांखे कुर्बानी ॾियणी हूंदी आहे। सिर्फ़ु रुॻो ॿकर या असां जेको जानवर वठी करे त कोन था, पर असांखे पंहिंजे इन्हनि ईदुनि या पंहिंजी रस्मुनि या पंहिंजे कल्चर मां घणो कुझु बि सिखणु घुरिजे। अली समो मौजूदु आहे असां वटि हिन वक़्तु, शाइर बि मौजूदु आहे त गुलकार बि मौजूदु आहे ऐं म्यूज़िक बि असां वटि मौजूदु आहे ऐं असां वटि ॿुधण वारा बि मौजूदु आहिनि। पोइ स्टार्टिंग में जीअं ई अली समो आयो आहे त मां चाहींदुसि त अली समो छा था ॿुधायो? तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग आहे मुंहिंजे एल्बम जो ऐं ईद जे लिहाज़ सां ई आहे, तमामु चंचल। उहो तव्हांखे ॿुधायूं था, इंशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदो। गजब थो लगी कहर तो करी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी गजब थो लो पिरी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी बनाए मुखे तो छड़ी दीवानो बनाए मुखे तो छड़ी गजब तो लगी कहर तो करी ओ पिरी ओ पिरी ओ पिरी तो लगी कहर तो करी गजब तो लगी कहर तो करी गजब तो लगी कर तो करी तुम भी कर तो करी अली समो। वाह वाह, ज़बरदस्त ख़ूबसूरत कलाम। ऐं असांजे ईद जी ट्रांसमिशन में भलीकार असांजे नाज़रीन खे ईद मुबारक ऐं उमेदु आहे त तव्हांजी ईद बि ॾाढी ख़ूबसूरत ऐं म्यूज़िकल ऐं ख़ुशगवार गुज़रंदी हूंदी ऐं जानवर कुर्बानी ऐं उन सां गॾोगॾु वरी मिटनि माइटनि सां गॾिजाणियूं, वरी खाधो पीतो मिठो, सो इन्हनि सभिनी जी जॾहिं कॉम्बिनेशन थींदो आहे त उहा ईद हूंदी आहे जंहिंखे असां ईद चवंदा आहियूं। वाह वाह, शाइर साहब असां सां गॾु मौजूदु आहे, अमर पीरज़ादो साहब। ईद ते हिकिड़ो पुराणो टाइम हुयो, मुशाइरनि जी त हिकिड़ो टाइम न थींदो, हिकिड़ो मख़सूस हिकिड़ो वक़्तु कढियो वेंदो हुयो। मुशाइरा छा हाणे थियनि था जेके पहिरियों थींदा हुया? मुशाइरनि में हैदर जेका उर्दू शाइरी आहे उन्हनि जी त पुराणी रवायत आहे, उन्हनि जे त इहो कल्चर जो हिसो आहे। इन लाइ उन्हनि खे न मुशाइरनि जो माहौल जोड़णु ईंदो आहे, छो त मुशाइरो ईअं आहे जीअं थिएटर में आर्टिस्ट आवाम सां साम्हूं थो थिए, लाइव उन्हनि सां इंट्रैक्शन में थो अचे। ईअं ई शाइर जॾहिं शाइरी थो करे ऐं आॾो दाद ॾियण वारा वेहनि था त इहो हिकिड़ो अलॻि समो थींदो आहे, इनखे हिकिड़ो इंजॉयमेंट जो हिकिड़ो माहौल थींदो आहे। मिसाल हुनखे जेका फीडबैक मिलंदी आहे, दाद ॾियण वारो, इहो त उर्दू जो थियो, सिंधी में थिए था थियनि था हाणे मां हुन ते ई पियो अचां त उर्दूअ में त इहा रवायत पुराणी आहे, पर हाणे सिंध में इहा रवायत काफ़ी सालनि खां पइजी चुकी आहे। सो हाणे जेके फेस्टिवल्स असां ॾिसूं था, सिंध लिटरेचर फेस्टिवल, अयाज़ मेलो, अनवर पीरज़ादो मेलो, लाहौती मेलो, उन्हनि सभिनी में तव्हां ॾिसंदा हूंदव हिकिड़ो मुशाइरे जो
सेगमेंट हूंदो आहे त हाणे सिंध में बि मुशाइरनि खे इंजॉय कयो थो वञे, पर सिंध में शाइर तमामु घणा आहिनि, पोइ मुशाइरनि में पूरा न आहिनि पवंदा, पोइ माना कॾहिं कॾहिं तादादु वधी वेंदो आहे। पोइ मां हिकिड़ो फेसबुक ते स्टेटस रखियो त चूंड शाइर जेके आहिनि 20-25 शाइर हुजनि, पोइ हाणे ताज़ो सगा गोल्डन जुबली मुशाइरो कयो। साॻी ॻाल्हि थींदी चूंडे में हर कुझु मां अञा। हा, पर माना ज़ाहिर आहे उहो उर्दूअ में ईअं ई थो थिए। उर्दूअ जा तव्हां कराची लिटरेचर फेस्टिवल, आलमी उर्दू कॉन्फ्रेंस ॾिसो, उन्हनि जा बि हज़ारे शाइर आहिनि, पर 20 स्टेज ते हूंदा। पोइ जेका ऑर्गेनाइज़ेशन जिन खे चूंडे त उन सां इहो त बोरियत नथी थिए, जेके शाइर आहिनि उन्हनि खे तवजो थी मिले नाज़रीन जी। पर प्रॉपर शाइरनि खे जेकॾहिं घुरायो वञे अञा वधीक, पर जेकॾहिं मेरिट ते। मोनोपोली सिस्टम थियो, हा, बिल्कुलु। बसि जेकॾहिं फेवरेटिज़म आई, मुंहिंजे जेकॾहिं मूं वटि पावर आहे ऐं मुंहिंजो दोस्त आहे, बसि ठीकु आहे हिनखे मां घुरायां थो। पर में थियणी घुरिजे त जेके मुस्तनद शाइर आहिनि, साहिब किताब आहिनि, उहे बि हुजनि, हिकु ॿ न्यू तव्हां वेझड़ में विया आहियो कंहिं मुशाइरे में? मां हाणे कंडक्ट कयो हुयो गोल्डन जुबली कॉन्फ्रेंस जेका सगाए जी थी आर्ट्स काउंसिल में, उहो मुशाइरो मूं कंडक्ट कयो ऐं उन में असां 25 शाइर ई घुराया। त हिन लाइ उहो मुशाइरो 2-2.5 कलाकनि में पूरो बि थी वियो ऐं माण्हुनि एंजॉय बि कयो। बाक़ी अयाज़ मेलो, सिंध लिटरेचर फेस्टिवल। हाणे लास्ट टाइम आख़िरी शेर कहिड़ो लिखियो आहे तव्हां? हो त पहिरियों शेर थी वियो जेको तव्हां मां पुछियो, ताज़ो को रीसेंट नई शायरी का हुजे त पोइ वरी ॾक हुजे तव्हां। रिसेंटली मां हिकिड़ो नज़म लिखियो, भाउ खे वेठी आहे प्राइवेसी। जेको तव्हां चओ था न त समाज सां तालुक शाइर जो, त जेका सोशल मीडिया तव्हां ॾिसो पिया त माण्हू मोबाइल जे टेक्नोलॉजीअ जो असर जेको आहे, त असां जे एज़ अ कपल मां पाण ते लिखियो आहे, तूं ई मां त किथे बि अकेला न आहियूं, न समुंड किनारे, न मींहं में, न कार में, प्राइवेसी हाणे रुगो मोबाइल सेटिंग में लिखियल नज़र थी अचे। प्राइवेसी हाणे रुगो मोबाइल सेटिंग में लिखियल नज़र थी अचे। राति जो बेड ते बि असां सां सॼी दुनिया सुतल आहे। मैसेज केर बि मैसेज कॉल टैग सां असांजो सुकून बर्बाद करे थो सघे। असां खां हिक ॿिए खे ॾिसण जो वक़्तु नोटिफिकेशन्स खसे वरितो। असां केॾा सोशल थी विया आहियूं, हर वक़्तु हुजूम सां जी रहिया आहियूं। त इहा जेका इंसान जी हिकिड़ी प्राइवेसी आहे पंहिंजे ज़ात सां या पंहिंजे कंपेनियन सां, उहा किल थी वई आहे। असां एडिक्ट थी विया आहियूं। मतिलबु हिकिड़ी शइ आहे तव्हांजी हिन ॻाल्हि मां, कंहिं बि शइ जो घणो इस्तेमालु, बिल्कुलु एडिक्शन न हुजे। हिन जो फ़ाइदा त लखे आहिनि, हज़ारे फ़ाइदा आहिनि। हिन सां वॾो हिकिड़ो बदिलाव बि आयो आहे, हिन सोशल मीडिया सां घणो कुझु थियो आहे, पर इन जो तमामु घणो इस्तेमालु हर वक़्तु इहो। हालांकि माना असां सभु, मां आई एम ऑल्सो वन ऑफ देम, मां पाण जो वॾो शिकार आहियां, तमामु घणी यूज़ कयां। अॼु जी दुनिया में हर को इन शइ जो शिकार आहे ऐं एक्सेप्ट बि कयूं था त आहियूं, पर इहो हिकिड़ो आहे, हिकिड़ो टाइम आहे जेको असां जॾहिं हूंदा आहियूं न, पोइ राति जो मां भाउ खे चवंदा हाणे छॾ मोबाइल खे, मां छॾियां थो, पाण में त असांजो मी टाइम हूंदो आहे। माशाअल्लाह। त पोइ अक्सर ईअं बि हूंदो आहे जॾहिं माण्हू हिक ॿिए खे अहमियत ॾींदा आहिनि, हिक ॿिए जी सोच खे सम्झण जी कोशिशि कंदा आहिनि, त उहो बि हिकिड़ो पॉज़िटिव हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, हिकिड़ो वे हूंदो आहे तव्हांजे पंहिंजे अंडरस्टैंड करण जो। साईं अली समा साहब ॿुधो था न? जी जी बिल्कुलु। मां मतिलबु माना भाभी सां टाइम ॾींदा आहियो भाभी खे? बिल्कुलु सोशल मीडिया ॻाइण कढूं न उन्हनि जो जेको टाइम आहे उन्हनि खे ॾींदा आहियूं, ऐं जेको रोज़गार जो सिलसिलो आहे उहो बि हलाइणो आहे। फनकार जी ईद कीअं गुज़रंदी आहे? जेको गुलूकार आहे, मां असल में शेफ बि आहियां। तव्हांखे ख़बर आहे हींअर बकरा ईद आहे, त घणो कुझु अवल त मुंहिंजा माइट मिट जेके बि आहिनि सभ खां पहिरियां त मूंखां रेसिपी पुछंदा, पावा कीअं पचाइणा आहिनि, कलेजी कीअं पचाइणी आहे, मगज़ कीअं पचाइणो आहे, जेको ॾुखिया ॾुखिया शयूं आहिनि। मगज़ पचाए वेंदा आहियो? कुझु प्रोग्राम्स हूंदा आहिनि, एल्बम्स जी तयारियूं हूंदियूं आहिनि, सो इन तरीक़े सां असांजी ईद जेका गुज़री वेंदी आहे। पहिरें ॾींहुं नमाज़ पढ़ी ईंदा आहियूं, उन खां पोइ घर में फरमाइश हूंदी आहे त बाबा असांखे तव्हांजे हथ जो कुझु खाइणो आहे। अॼु जो छा प्लान अथव? भला अॼु ईद जो ॾियारो आहे, घर वञी छा कहीं हुते सामान तयारु हूंदा, कलेजूं बि तयारु हूंदियूं, पावा बि तयारु हूंदा मुंहिंजे लाइ। बसि हाणे वेंदुसि हितां प्रोग्राम करे वेंदुसि, बसि पोइ उहो रेडी करणा आहिनि। पोइ वरी महिमान ईंदा आहिनि, पोइ वरी उन्हनि खे मुंहिंजे हथ जो असल नालो छा आहे,
काफ़ी ॾींहंनि खां पोइ महिमान ईंदा आहिनि त पोइ चाहींदा आहिनि की मुंहिंजे हथ जो खाइनि रेसिपी। ज़बरदस्त ज़बरदस्त बहितरीन। ऐं तव्हांजे घर जो त माहौल ॿुधी करे मुंहिंजी बि दिलि थी चए त अॼु भला हैदर हली था पऊं, ईद जो ॾींहुं बि आहे त शाम जो तव्हां ॾे सां ईंदासीं ऐं जेको आहे सो ख़ूबसूरत ईद मल्हाईंदासीं। ऐं जेकॾहिं न अची सघूं मां एड्रेस ॾियांव पार्सल पुॼी वेंदो, पार्सल पुॼी वेंदो। जी जी बिल्कुलु। सो कचहरी जारी आहे। अगरि बचियो त हा बिल्कुलु माशाल्लाह महिमान अची वेंदा आहिनि, बचियो त तव्हां वटि ज़रूरु अची वेंदो। बसि मां सम्झी नियत ई न आहे तव्हांजी। न तव्हांजो नसीबु हूंदो तव्हां वटि पुॼी वेंदो। वक़्तु थियो आहे नंढड़ी ब्रेक जो नाज़रीन, वधीक कचहरी जारी रखूं था, सो मिलूं था ब्रेक खां पोइ।